ख़बर शेयर कई पिया। हैदराबाद में क्राइम रिपोर्टर अली गुल जोखियो जी वकीलन जो दबाव मगर सरकारी अफसरान डॉक्टर फारूक लंजर के इस्तीफ़े के खिलाफ हैदराबाद एसएसपी हैदराबाद डॉक्टर फारूक लंजर के इस्तीफ़े के मामले ते शहर में कुशीदगी वधंदी पई वञे। इतलाइन के मुताबिक वकील बरादरी हिन ते इस्तीफ़े ॾियण ते दबाव विझी रही है, जॾहिं त ॿी तरफ़ मुख़्तलिफ़ सरकारी महकमनि जा ऑफिसर हिन जे हक़ में बीठल आहिनि ऐं हिन जे वञण खे क़ौमी नुक़सान करार पिया ॾियनि। सरकारी अफसरान जो चवणु आहे त अगरि डॉक्टर फारूक लंजर पंहिंजे उहिदे तां अलॻि थी था वञनि त ही न सिर्फ़ पुलिस फोर्स बल्कि पाकिस्तान जे सभिनी सरकारी महकमनि जे लाइ हिकु वॾो दचको हूंदो। हिननि जे मुताबिक़ हिन जी रुख़सती जे करे हुकूमती इदारा तावील अरसे ताईं मुश्किलातुनि जो शिकार थी सघनि था। एसएसपी फारूक लंजर जेको पंहिंजी मुंतज़ल क़यादत ऐं कानून जे नाफ़िज़ में सख़्त रवैये लाइ मशहूर आहे, हिन हैदराबाद में अमन अमान क़ाइम रखण नुमाया किरदार अदा कयो आहे।